मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। यानी नंढी छोकिरी थी या नंढो पुटु थियो आहे, उनजे कन में आज़ान ॾियणु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित आहे। मुस्लमान जी तहज़ीब आहे, मुस्लमान जो कल्चर आहे, त मुस्लमान जी हिकिड़ी पहचान आहे त जीअं जो उनखे ॿारु पैदा थींदो आहे त उनजे कन जे अंदरि आज़ान ॾिनी वेंदी। हे हिकिड़े क़िस्म जो ऐलान हूंदो आहे त हे ॿारु जेको आहे हे असां मुस्लमान जो ॿारु आहे। साहबा चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ॾिठोसीं जंहिं टाइम इमाम हसन पैदा थियो, अल्लाह जे नबी घुरायो, इमाम हसन खे पंहिंजे हथ ते खणी करे अल्लाह जे नबी सॼे कन जे अंदरि आज़ान चई मुकमल, खॿे कन जे अंदरि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकबीर पढ़ी, ऐं पोइ अल्लाह जे नबी फरमायो पंहिंजे ॿारनि खे जीअं जो उहे पैदा थियनि उनखे सॼे कन में आज़ान ऐं खॿे कन में तकबीर चवंदा कयो। हे बिल्कुलु सही हदीस खां साबित अमल आहे ऐं इहो करणु इंतिहाई जेको ज़रूरी आहे। हे मुस्लमान जी हिकु तहज़ीब बि आहे, मुस्लमान जो हिकिड़ो कल्चर बि आहे, मुस्लमान जी पहचान बि आहे।